मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदिन व ख़लक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसा वत्तक़ुल्लाहल्लज़ीन तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र फ़न्किहू मा ताब लकुम मिनन निसाइ मसना व सुलास व रुबाअ फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोअज़्ज़िज़ ऐं मोहतरम दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। पूरी काइनात जे मथां बादशाहियत अल्लाह जी आहे, पूरी काइनात जे मथां कंट्रोल अल्लाह जो आहे। अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त लाइ तव्हांखे ऐं मूंखे हिन दुनिया जे तरफ़ लाथो आहे। क़ुरान हकीम सूरत निसा जेकी आहे मां तिलावत कयमि, इन आयतुनि जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ौजियत जे तालुकात खे बयानु कयो ऐं अहिड़ी तरह रिश्तेदारी खे ख़ुदा बयानु कयो। हिकिड़ी ॻाल्हि तमामु मुसलमाननि जे ज़हन में अचे त पूरी काइनात जो इंसानत जो वॾो समंदर उन जी बका जे पोयां हिकिड़ो सबबु आहे। उहो सबबु आहे ज़ाल मुड़ुस जो तालुकात। अगरि जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जा तालुकात निकाह जो मामिलो जेकॾहिं अगरि दुनिया खां ख़तमु थी वेंदो त यकीन तौर ते दुनिया जो निज़ाम आहिस्ते आहिस्ते तबाहीअ तरफ़ वेंदो ऐं अहिड़ी तरह इंसाननि जी तादाद जे अंदरि कमी थींदी वेंदी। हिन टाइम इंसाननि जी तादाद जेकी हिन दुनिया जे अंदरि आहे हो 8 अरब आहे, यानी 8 बिलियन हे इंसाननि जी तादाद आहे। इन एॾी वॾी तादाद जे पोयां हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो रिश्तो आहे। उहो रिश्तो ज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे। अगरि जेकॾहिं उन रिश्ते खे तव्हां कटे करे फिटी करे छॾियो ऐं दुनिया जे तमामु वॾे मंज़र खे आॾो तव्हां ॾिसंदा वेंदव, तव्हां जाॾो मुशाहिदो जेको दुनिया जो नओं रिज़ल्ट ज़ाहिर थींदो त उन जे अंदरि इंसाननि जी तादाद जेकी आहे खुटंदी वेंदी। पोइ ते मसलन तौरु हिन टाइम इंसान जा 8 अरब इंसान दुनिया जे अंदरि आहिनि। जेकॾहिं अल्लाह माफ़ करे पूरी दुनिया जे अंदरि निकाह जो रेशो बिल्कुलु ख़तमु थी वञे त 8 अरब इंसान हली करे अॻिते न बीहंदा। हली करे इंसान जी तादाद पोइ ते वेंदी 7 अरब 6 अरब या 5 अरब। ऐं अहिड़ी तरह इन सिलसिले खे अल्लाह ताला क़ाइमु दाइमी रखंदो निकाह वारे मामले खे। ऐं निकाह वारो मामिलो तमामु वॾो अज़ीम मामिलो आहे। इन जे करे क़ुरान हकीम अल्लाह ताला फ़रमाई या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदिन व ख़लक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन
कसीरन व निसा। ए इंसानो ड्रियो अल्लाह ताला खां, जी अल्लाह ताला तव्हांखे हिकिड़े नफ़्स खां पैदा कयो। हिकिड़ो नफ़्स कहिड़ो आहे? आदम अलैहिस्सलाम जे तरफ़ इशारो, अहिड़ी तरह बीवी हवा जे तरफ़ इशारो। अल्लाह ताला फरमाए हिकिड़े नफ़्स खां अल्लाह ताला तव्हांखे पैदा करे छॾियो। पोइ अल्लाह ताला छा कयो? इन हिकिड़े नफ़्स खां अल्लाह ताला तमामु औरतुनि, तमामु वॾे मर्दनि खे अल्लाह ताला फैलाए छॾियो। हिन टाइम तमामु ज़्यादा इंसान दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि। इन जो वॾे में वॾो सबबु आदम अलैहिस्सलाम जो दुनिया जे अंदरि अचणु आहे। आदम अलैहिस्सलाम जो बि अचणु अल्लाह जे अमर सां ई थियो, ऐं अहिड़ी तरह इंसाननि जो जेको सिलसिलो हिन टाइम वधंदो वञे थो उहो अल्लाह जे अमर सां ई थिए थो। त इन जे पोयां मां पहिरियों ई ॻाल्हि कयमि त वॾे में वॾो जेको राज़ आहे उहो निकाह जो आहे। इस्लाम निकाह खे तमामु वॾो फ़ोक़ीअ सां बयानु कयो, तमामु वॾी तादाद सां बयानु कयो। निकाह जे अंदरि तमामु वॾा फ़ाइदा। निकाह जे अंदरि हिकु नंबर ते इहो फ़ाइदो त बंदो गुनाहनि खां बची वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, अल्लाह जे नबी फरमायो अगरि कंहिं बि मुस्लमान जी कंहिं औरत ते नज़र पइजी वञे त लाज़मी शैतान जेको आहे हज़ारे विसवसा ॾींदो, हज़ारे ख़्यालात ॾींदो। पोइ तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे छा करिणो आहे? पोइ तव्हां वञी करे पंहिंजे घरवारी सां सोबत जंहिंजो कंदव त उहे ख़्यालात तमामु ज़ाइल थी वेंदा। हिकु नंबर ते निकाह जे अंदरि इहो फ़ाइदो त बंदो जीअं जो कंहिं औरत सां इस्लाम जे एतबार सां निकाह करे थो त इहो बंदो काफ़ी गुनाहनि खां बची वेंदो। हिकु नंबर ते इहो फ़ाइदो। ॿिए नंबर ते इहो फ़ाइदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत में निकाह आहे। अल्लाह जे नबी फरमायो अन निकाह मिन सुनती, निकाह जेको आहे मुंहिंजो तरीक़ो आहे, मुंहिंजी सुनत आहे। वक़ौल फमन रग़िब अन सुनती, ऐं जेको बि मुंहिंजी सुनत खां मुंहुं मोड़ींदो फलैसा मिन्नी, उहो मूंखां न आहे। अहिड़ी तरह मुंहिंजी उमत कान्हे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजो कयो ई न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बंदे खे पंहिंजो कयो ई न आहे जेको बंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत खां मुंहुं मोड़े। ऐं निकाह बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे। ॿिए नंबर ते फ़ाइदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हे सुनत आहे। टे नंबर ते फ़ाइदो इहो थिए थो त इन खां तव्हांजो नसल जेको अॻिते वधे थो। निकाह न कंदो कंहिं क़िस्म जो कोई नसल न, नसल ज़ाया, नसल खे डैमेज। वञी करे बंदो अगरि निकाह न करे त एॾी सारी ज़िंदगी इहो बंदो काॾे वेंदो? इहो बंदो वञी करे ज़िना में मुंहुं हणंदो। लाज़मी तौर ते अगरि कोई बि नौजवान अगरि पूरी पंहिंजी ज़िंदगी अंदरि निकाह नथो करे त याने इहो पोइ ग़लती खां बची सघंदो ई न, याने कंहिं न कंहिं गंदगी जे अंदरि वञी करे मुलविस थी वेंदो। कंहिं न कंहिं गुनाह जे खाते में इहो बंदो वेंदो। उन गुनाह जे अंदरि जीअं जो वेंदो हिन जी औलाद जो सिस्टम कटिजी वेंदो। वञी करे कंहिं औरत सां वञी करे बदकारी कई, औरत सां कंहिं बि नौजवान निकाह न आहे, चए थो मां निकाह कंदुमि ई न, कंहिं औरत सां बदकारी कई त अहिड़ी तरह त उनखे औलाद त थींदी ई न। उहा औरत न ई इन जे ॿार खे पालना कंदी ऐं न ई हे मर्द उन औरत खां उहो ॿारु वठण ते क़बूल कंदो। छाजे करे? इन मर्द जे ज़हन जे अंदरि इहा बि ॻाल्हि हूंदी त इन औरत सां जॾहिं मां हिकिड़ो मोकारो कयो आहे त लाज़मी ॿियनि मर्दनि बि त कयो हूंदो, त कहिड़ो एतमाल रहे थो त हे जो मुंहिंजो पुटु आहे। त निकाह में वॾे में वॾो इहो ॿियो फ़ाइदो आहे त तव्हांजी नसल जेको आहे चङी तरह अॻिते हली सघे थी। तव्हां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा पुट थी वेंदा, तव्हांजा पोटा थी वेंदा। हे टे नंबर ते फ़ाइदो आहे। इन खां बाद में सिलसिलो अॻिते हलंदो। निकाह खां बाद में तव्हांखे नियाणियूं, तव्हांखे पुट, अहिड़ी तरह तव्हांखे पुट आहे हली करे उहा रिश्तेदारी वधी वेंदी। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे अंदरि जीअं जो आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाना बि थिया आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सोहरा बि थिया आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी साहबा खां नियाणियूं वरितियूं बि आहिनि। काफ़ी जेको आहे साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोहरा बि थिया आहिनि, जीअं अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोहरो। याने छा थियो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थिया? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ ॾाटर थिया। हे हिकिड़ो तमामु वॾो निज़ाम आहे रिश्तेदारी वारो। हाणे असां हिन टाइम इस्लाम पढ़ियो न आहे, इस्लाम खे असां सिखियो न आहे त अहिड़ी तरह इस्लाम असांजा घर जा मामलात असांखे बहितर नज़र नथा अचनि। असांजे घरनि जे अंदरि सुकून न आहे। हाणे मूंखे असांखे इहा ख़बर नथी पवे त जेकॾहिं अगरि मां कंहिं औरत सां कयां थो निकाह त हाणे ॾिसां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि निकाह कया आहिनि, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो तरीक़ो अपनायो आहे,
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां बहितर में बहितर, तव्हां मां भले में भलो, तव्हां मां इंतिहाई बहितर ए साहिबा उहो बंदो आहे जेको पंहिंजी घरवारी सां सुहिणो सुलूक इख़्तियार करे। हे घरवारनि जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ल बयानु कया आहिनि त भले में भलो उहो आहे जेको पंहिंजी घरवारी सां बहितर आहे। अहिड़ी तरह इन जे मुक़ाबले में वरी घरवारनि खे बि तरग़ीब आई आहे। इस्लाम हिकिड़ो अहिड़ो मज़हब आहे जेको ॿिनि पासे एतदाल, ॿिनि पासे तव्हांखे अदुल सेखारींदो। हिकिड़े पासे घरवारे खे हुकुम त तूं जेको आहे पंहिंजी घरवारी सां तमामु बहितर तरीक़े सां हल, ॿिए नंबर ते घरवारी खे बि तंबी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं मुंहिंजी शरीयत में ए साहबा जेकॾहिं अगरि मुंहिंजी शरीयत में सजदे जो हुकुम हुजे हा त मां पंहिंजी उम्मत खे ईअं थोरी चवां अची करे मूंखे सजदो कयो, न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न फरमायो। अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं हुजे हा अल्लाह ताला गुंजाइश कढी हा त कहिड़ो हुकुम कयां, हुकुम इहो कयां त औरतुनि खे पंहिंजे घरवारनि खे इहो तव्हां मर्द हुकुम कयो आहे असांखे सजदो कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां नबी हुकुम कयां औरतुनि खे त तव्हांजो मुड़ुस आहिनि न, मुड़ुसनि खे सजदो कयो। हाणे इन में वॾी ताज़ीम रखियलु आहे। हाणे औरत इन हिकिड़े जुमिले खां नसीहत हासिल करे, औरत इन हिकिड़े जुमिले में ॾिसे त ॾिसो इन जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी वॾी ताक़ीद बयानु कई आहे मुड़ुस जे बारे में, केॾा वॾा जेको आहे फ़ज़ल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कया आहिनि कंहिंजे बारे में, हे मुड़ुस जे बारे में। असां बिल्कुलु असां न मसाइल पढ़ूं था, न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस ॿुधूं था, न ई असां क़ुर खे फोकस कयूं था, असांजा मामला बहितर नथा हलनि। असां मुस्लमान शादी कयूं था, असांजी शादी कामयाबु न आहे। असां मुस्लमान तमामु मामलात कयूं था, असां उन मामलात में फेल था वञूं। वजह छा आहे? असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो पढ़ियो न आहे। असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो पढ़ियो न आहे त कम से कम हिकिड़े मर्द खे इहा ख़बर थियणु खपे त मां जेकॾहिं अगरि शादी कयां त घरवारी मुंहिंजे मथां छा हुकूक आहिनि। घरवारी खे बि इहा बिल्कुलु ॻाल्हि ज़हन जे अंदरि अचे त जेकॾहिं हे मुंहिंजो मुड़ुसु आहे त हिन जा कहिड़ा आका मुंहिंजे मथां फ़र्ज़ु थींदा, ऐं सेम सहुरे खे बि इहा ॻाल्हि ज़हन जे अंदरि हुजे, सस जे ज़हन जे अंदरि बि इहा ॻाल्हि हुजे त हे जेको असांजो ॼाटो आहे इन जा कहिड़ा हुकूक असांजे मथां, असांजी न्याणी जे मथां, ऐं असांजी न्याणी जा कहिड़ा हुकूक इन जे मथां बिल्कुलु आरग लॻा पिया आहिनि। कंहिं क़िस्म जो कोई असांजे अंदरि तालीमत न आहे। इन जे करे असांजा काफ़ी रिश्ता मुस्लमाननि जा नुक़सान जी तरफ़ था वञनि। निकाह फौरी तौर तलाक, निकाह फौरी तौर तलाक। रीज़न त न शरीयती ख़बर मर्द खे, ऐं अहिड़ी तरह न शरीयती ख़बर औरत खे, न ई शरीयती ख़बर औरत जे पीउ खे, न ई शरीयती ख़बर औरत जी माउ खे। तलाक, फौरी तौर तलाक। मामलो छा थियो? मामलो मुड़ुस हिकिड़ी थप्पड़ लॻाई त उन ते औरत जेको नाराज़गी करे पीउ जे घर वञी करे वेठी, ऐं पीउ खे ॿुधाई ऐं माउ खे ॿुधाई। माउ चयो अरे एतिरो ज़ुल्म असांजी न्याणी जे मथां, एतिरो ज़ुल्म, हिकिड़े थप्पड़ खे इशू बणायूं। छोकिरे जी माउ ताईद कई पंहिंजी धीउ जी त असांजी धीउ जे मथां ज़ुल्म, इन हिकिड़ी थप्पड़ जे करे तलाक थी विया। काफ़ी मक़ामात ते, काफ़ियुनि जॻहियुनि ते, काफ़ी जॻहियुनि ते इन ॻाल्हि ते तलाक अची वई जो औरत जी माउ बार बार मोकल वठणु आई, औरत जो पीउ बार बार शादी करे। अगरि कोई बि बंदो पंहिंजी न्याणी खे शादी करे ॾिए थो, हाणे न्याणी जी ज़हन साज़ी करे त हाणे जेको न हे तुंहिंजो घरु आहे, पर असुली तुंहिंजो घरु जेको कहिड़ो आहे, तुंहिंजे मुड़ुस जो घरु वारो घरु आहे, हाणे ओॾे हली वञु बसि। हाणे रोज़ाना जो बुनियाद ते असां वटि जी हालत आहे, असां वटि काफ़ी जी हालत आहे। न्याणी जो निकाह करे इन खां बाद में हिकिड़े महीने में टे मरतबा न्याणी खे पंहिंजे घर में आंदो, उहो मुड़ुस बि परेशान थींदो, यार मां शादी कई आहे, मां वेल में अची वियो आहियां, मां वेल में अची वियो आहियां। त कॾहिं जेको आहे शादी नहीं कई आहे, मूंखे काफ़ी नौजवान ॿुधायो शादी नहीं कई आहे, कॾहिं मुंहिंजे घरवारी जो पीउ थो अचे मोकल लाइ, कॾहिं उनजो चाचो थो अचे मोकल लाइ, कॾहिं मामो परे खां आयो आहे, मामो जे घर में आयो आहे, मामो थो अचे मोकल लाइ, कॾहिं माउ थी अचे मोकल लाइ। इन मामला ते तलाकूं थी वियूं। हालांकि दीन असां पढ़ियो न आहे, दीन असां पढ़ियो न आहे त मुड़ुस जो बि कुझु यार वेलियो थींदो आहे,
मुड़ुस जी बि का जेको आहे हैसियत थींदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो पाण निकाह कया बि आहिनि, पंहिंजी नियाणी जा निकाह ॾिना बि आहिनि। तमामु साहबियाणी औरतूं पाण ससूं थियूं बि आहिनि, कंहिं जूं नूरियूं बि थियूं आहिनि। त ॾिसूं त उन्हनि पंहिंजो ज़मानो कीअं गुज़ारियो, उन्हनि पंहिंजो माशरो कीअं गुज़ारियो। उन्हनि चवंदा त बिल्कुलु इहा जेके फॉल्ट हिन टाइम असां वटि उहे उन्हनि वटि बिल्कुलु न हुया। इन थोरनि ॻाल्हियुनि ते मामला क्लियर थी विया। त हिन टाइम असां मुस्लमाननि जे लाइ बहितर तरीक़ो कहिड़ो आहे? बहितर तरीक़ो कहिड़ो आहे? बहितर तरीक़ो इहो आहे तमामु मुस्लमान जे लाइ, ख़ुदि मुंहिंजे लाइ बि, अगरि मां पंहिंजी नियाणी जो किथे बि निकाह करायां थो, मां पंहिंजी नियाणी जो किथे बि निकाह करायां थो, त नियाणी जी निकाह खां पहिरियां मां ज़हन साज़ी करे छॾियां त तुंहिंजो हाणे कुझु टाइम खां बाद में निकाह थींदो, फ़िलाणो मर्द जेको उहो तुंहिंजो मुड़ुसु थींदो, हाणे असुली जेको तुंहिंजो घरु आहे उहो तुंहिंजो असुली घरु आहे। मां तुंहिंजो पीउ आहियां, तुंहिंजे मथां हथु रखंदुमि। सॼो तुंहिंजो फोकस जेको बणाइणो आहे न, उहो उन घर ते बणाइणो आहे जेको तुंहिंजे मुड़ुस जो घरु आहे। हाणे इहा जॾहिं मां ज़हन साज़ी पंहिंजी धीउ जी कंदुमि न, त उनजी खोपड़ी जे अंदरि ॻाल्हि अची वेंदी त अबो हाणे ॻाल्हि जेको क्लियर थो करे। पर जेकॾहिं इहा मां ज़हन साज़ी कयुमि ई न, शादी खां बाद में बि मां चवंदो ठीकु आहे मुंहिंजे घर वेही रह, मुड़ुस अगरि ठीकु आहे होॾे बि रह, पर हिते बि रह, हिते ज़्यादा रह। ऐं ज़्यादा जेको आहे प्यार मोहबत घर में पंहिंजे में ॾिनमि त इहा औरत, इहा मुंहिंजी धीउ पोइ घरु न कंदी। मां मिसाल थो ॾियां, मुंहिंजो अलहमदुलिल्लाह धीअरूं बिल्कुलु नंढियूं आहिनि, 2-3 सालनि जी उमिरि आहे। पर हिकिड़ो मां ॾिसां थो, ॾिसो ज़हन बणायो, अलहमदुलिल्लाह असां पंहिंजो ज़हन हिन टाइम ताईं इहो तयारु करे छॾियो आहे। छाजे करे असां मुआशरे खे ॾिसूं था त मुआशरे जे अंदरि केतिरो फॉल्ट, केतिरा मामलात, केतिरियूं तलाक़ूं कहिड़ी बेस ते अचनि थियूं, इन मामलात ते तलाक़ूं ज़्यादा थियूं अचनि। ॿिए नंबर ते वॾे में वॾी ख़राबी औरत जी धीउ माउ जी, उहे बि रोज़ानो एतबार सां भॻी बीठी हूंदी। त इस्लाम छा थो असांखे हुकुम ॾे? कॾहिं साहबा जो त अहिड़ो अमल बिल्कुलु न हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नियाणियुनि खे निकाह करायो, साहबिन नियाणियुनि खे निकाह करायो, पर उन्हनि जे अंदरि बिल्कुलु अहिड़ी का ॻाल्हि न हुई जेकी असांजे ज़माने जे अंदरि मुस्लमान जे अंदरि ॻाल्हि आहे। थोरी ॻाल्हि ते ज़िद, हे मामिलो एतिरो नॉर्मल न आहे। निकाह जो मामिलो तमामु असां मुस्लमान जज़्बाती थी वेंदा आहियूं थोरी ॻाल्हियुनि ते। मुंहिंजी धीउ खे जेको घर में मानी नथी मिले, मुंहिंजी धीउ खे जेको घर में ज़्यादा कमु आहे, मुंहिंजी धीउ खे सां जेको आहे पंहिंजो मुड़ुसु जेको आहे सिधो नथो हले। नेठि हाणे मक़सदु छा हूंदो आहे? पोइ इहे ॻाल्हियूं बयानु कंदे पोइ मक़सदु छा हूंदो आहे? मक़सदु इहो हूंदो आहे त बसि मां पंहिंजी धीउ खे तलाक थो ॾियारायां। कॾहिं सोचियो बि आहे, कॾहिं कंहिं मुस्लमान सोचियो बि आहे त तलाक खां बाद में ज़्यादा नुक़सानु, तलाक खां बाद में ज़्यादा नुक़सानु कंहिंखे थींदो आहे? अल्लाह जो कसम आहे, मर्द खे नुक़सानु एतिरो न थींदो आहे तलाक खां बाद में। तलाक खां पोइ ज़्यादा नुक़सानु औरत खे पहुचंदो आहे। कहिड़ी बिना ते त मर्द जेकॾहिं अगरि का औरत वठणु चाहे न, फौरी तौरु मर्द खे मिली वेंदी। औरत लाइ मसइलो थींदो आहे। मुआशरे जे अंदरि इहा ॻाल्हि तमामु घणी राइज हूंदी आहे त इन औरत जो पहिरियों किथे निकाह थियल आहे, उतां तलाक मिलियल आहे। हे मुआशरे जे अंदरि ॻाल्हि घणी हूंदी आहे। ऐं असांजे मुआशरे में तलाक वारी औरत सां अक्सर माण्हू निकाह न आहिनि कंदा। कंहिंजो मुड़ुसु मरी वियो, उन औरत सां अक्सर असांजे मुआशरे में निकाह न आहिनि कंदा। अक्सर असांजे मुआशरे में उन औरत सां निकाह कंदा आहिनि, जेकी औरत कंवारी औरत आहे, उन सां ज़्यादा कंदा आहिनि। त इन मामलात में असां जज़्बात अची वेंदा आहियूं। नियाणियुनि जो निकाह करायो, कॾहिं बि इन मामलात ते जज़्बाती न थियो। तलाक जे मामले ते कॾहिं बि न अचो, हे ख़तरनाक अमल आहे। जेकी इज़त औरत खे पहिरियों मुड़ुसु ॾींदो आहे, जेकी वैल्यू औरत खे पहिरियों मर्द ॾींदो आहे, अल्लाह जो कसम ॿियो मुड़ुसु न ॾींदो आहे ओतिरी। टियों मुड़ुसु औरत खे एतिरो वैल्यू न ॾींदो आहे। चौथों मुड़ुसु औरत खे एतिरो वैल्यू न ॾींदो आहे। जंहिं औरत पहिरें जे मर्द सां निकाह कयो न, उहो मर्द औरत खे ज़्यादा वैल्यू ॾींदो आहे। तलाक खां बाद में ॿियो निकाह थी बि वियो न, त मुड़ुसु एतिरो न ॾींदो मामिलो।
एतिरी औरत खे तरजीह न ॾींदो, छाजे करे उन मुड़ुस कॾहिं कॾहिं ताना बि ॾींदो। अगरि औरत जो मुड़ुसु मरियल आहे किथे त उहो मर्द ताना बि ॾींदो त पहिरियों खे मारियई आहे, हाणे मुंहिंजे पोयां पई आहे, पहिरियों खां तलाक वठी आई, हाणे वरी मूंखां बि तूं तलाक वठंदी आहे। त हे तमामु वॾा ख़तरनाक मामला आहिनि, हे तमामु वॾा ख़तरनाक मामला आहिनि। त इन खां असां मुस्लमान इन खे सम्झण जी कोशिशि कयूं त असां नेठि कहिड़ी बिना ते हलूं था, कहिड़ी बिना ते। हे इस्लाम हिकु मज़हब आहे, इस्लाम मज़हब आहे जे औरतुनि खे एतिरो वॾो प्रोटोकॉल ॾिनो। असांजूं औरतूं सम्झण जी कोशिशि कनि, असांजूं औरतूं सम्झण जी कोशिशि कनि त अलाह ताला उन्हनि खे केॾी वॾी फ़ज़ीलत ॾिनी आहे, अलाह ताला केतिरो वॾो उन्हनि खे मक़ाम ॾिनो आहे, केॾो वॾो अलाह ताला उन्हनि खे मनसब ॾिनो आहे। कहिड़ी बिना ते त असांजूं औरतूं मुस्लमान आहिनि। मुस्लमान जी औरत सिर्फ़ु अलाह ताला उनजे मथां आकाम कुझु जारी कया, कुझु कम अलाह ताला जारी कया। कहिड़ा? अलाह ताला फरमायो त इहा औरत इन सां तव्हां निकाह कयो, निकाह खां बाद में इहा चौदीवारी जे अंदरि रहे, इहा चौदीवारी जे अंदरि रहे, पोइ चौदीवारी जे अंदरि पंहिंजे मुड़ुस जी हिदायत करे, अलाह जी बंदगी करे, औलाद जी पालना करे, मुड़ुस लाइ खाधो पचाए। अलाह ताला सिर्फ़ु मुस्लमान औरत जे मथां इहे अहकाम जारी कया आहिनि, इहे अलाह ताला कमु मुस्लमान जी औरतुनि जे मथां जारी कया आहिनि। हे एॾो वॾो प्रोटोकॉल, एॾी वॾी इज़त कंहिं मज़हब ॾिनी? हे इस्लाम मज़हब ॾिनी। त औरत सिर्फ़ु मामला इहे करे, इहा औरत कमु करे घर जे अंदरि। ऐं जेकॾहिं इस्लाम खां हटी करे असां ॿिया मज़हब ॾिसूं, जेकॾहिं उन ॿियनि मज़हबनि जे अंदरि औरत दुकानु खोले हलाई, औरत दुकानु खोले करे हलाई, औरत कंपनी में वञे कमु करे। ॿाहिरि मुल्कनि जे अंदरि अक्सर तव्हां ॾिठो हूंदो, जेके ॿाहिरि मुल्क विया आहिनि, अक्सर उते दुकाननि ते कमु करण वारियूं औरतूं, अक्सर मुलाज़िमत उते औरतूं। हे इस्लाम हिकु वाहिद मज़हब आहे जंहिं इस्लाम अगरि जेकॾहिं मुस्लमान कोई बि मुस्लमान पंहिंजी न्याणियुनि खे कमु कराइनि था, फैक्ट्री जे अंदरि, दुकान जे अंदरि, के मार्केट जे अंदरि, त हे मुस्लमान जी ग़लती आहे, हे कंहिंजी ग़लती आहे? हे मुस्लमान जी ग़लती आहे। मुस्लमान पंहिंजे दीन ते नथो हले, उन मुस्लमान जी ग़लती आहे। बाक़ी असांजे मज़हब ॿुधाए छॾियो त कंहिं क़िस्म जी औरत खे का ॿाहिरि नौकिरी न करणी पवंदी। औरत जे मथां अलाह ताला हिकिड़ो इज़त जो ताज रखियो आहे, उहो इज़त इहो ई ताज आहे त औरत घर जी सूंहुं आहे। अलाह ताला ॾिसो ड्यूटी लॻाए छॾी, औरत घर में हुजे, औलाद जी पालना करे, मुड़ुस जी ख़िदमत करे। इन खां बाद में ॿाहिरियां जेके मामलात अलाह ताला मर्द जे हवाले करे छॾिया। हाणे मर्द वञे ॿाहिरि मज़दूरी करे, मुलाज़िमत करे, नौकिरी करे, जॉब करे, सभु कमु मुड़ुसु करे। हाणे मुड़ुसु सब्ज़ी बि आणे, खाधे पीते जो इंतज़ाम बि करे। हे सॼी डिमांड अलाह ताला कंहिंजे मथां लॻाई? हे मुड़ुस जे मथां लॻाई। कहिड़े मज़हब जे अंदरि? इस्लाम मज़हब जे अंदरि। इस्लाम खां अलावा ॿियो को मज़हब? औरत बि ॿाहिरि कमु तव्हां सां गॾु कंदी, कोई मसइलो न आहे, हलो तव्हां सां गॾु जेको पार्टनरशिप कंदी, कोई मसइलो न आहे। इस्लाम मज़हब जे अंदरि वॾे में वॾो वैल्यू जेको ॾिनो न, हे असांजूं औरतूं, पागल औरतूं, बाज़ औरतूं, बेवकूफ़ औरतूं, जेके चवंदियूं इस्लाम मज़हब असांखे छा कयो? इस्लाम मज़हब असांखे क़ैद करे छॾियो। इस्लाम मज़हब असांजे मथां पर्दे हुकुम करे छॾियो। इस्लाम हुकुम थो करे त औरत मुकमल ढकियल हुजे। हे असांजूं बेवकूफ़ औरतूं इहा ॻाल्हि कंदियूं आहिनि। हालांकि इस्लाम वॾे में वॾो जेको प्रोटोकॉल ॾिनो मर्द खां औरत खे ॾिनो। अलाह ताला भारी कमु औरतुनि खां न वरितो, अलाह ताला नॉर्मल कमु, बसि तव्हां घर में हुजो, पर्दो कयो। पोइ अलाह ताला वॾे में वॾो जेको वज़न रखियो न, कंहिंजे मथां रखियो? अलाह ताला मर्दनि जे मथां रखियो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे, मज़हब खां हटी करे जेकॾहिं मां ॻाल्हि कयां, ॾिसो निकाह जे अंदरि ज़्यादा में ज़्यादा कंट्रोल में मर्द थो अचे। हाणे मर्द जीअं जो निकाह कंदो, निकाह खां बाद में घरवारी जी ज़िमेदारी हिन जी गर्दन में, घरवारी खे खाधो ॾियणु मर्द जी ज़िमेदारी, कपिड़ा वठी ॾियणु मर्द जी ज़िमेदारी, सुभाणे औलाद थिए उनजी ज़िमेदारी मर्द जी गर्दन में। हाँ साईं, बीमारी पड़ी मर्द जी गर्दन में। हे कहिड़े मामलात? हे निकाह जे मामलात में।
हे निकाह जे मामलात में अल्लाह ताला वॾो वज़न कंहिंजे मथां रखियो? मर्द जे मथां रखियो। मर्द जे मथां ख़ुदा हे वज़न रखियो। पर जेकॾहिं निकाह खां हटी करे बंदो शॉर्टकट वारो रस्तो अपनाए, उनजे अंदरि त कंहिं क़िस्म जो कोई उनखे टेंशन न आहे, वञी करे कंहिं औरत सां बदकारी कंदो, ज़िना कंदो, त उहो चंद पैसा ॾेई करे पोइ फ़ारिग़ थी वेंदो। चंद पैसा ॾेई करे पोइ फ़ारिग़ थी वेंदो। जीअं दुनिया जे अंदरि इस्लाम खां अलावा तमामु जेको गैर मुस्लिम लॻा पिया आहिनि, निकाह जो रेशो उन वटि बिल्कुलु न आहे। सिर्फ़ु औरत सां तालुकात थियो, औरत सां मेल जोल थी, पंहिंजी जेको आहे नफ़्सानी ख़्वाहिशात पूरी थी, हाणे औरत ते मार्केट खे शर्ट करे छॾियो। औरत औरत ई न आहे, औरत जी इज़त आहे ई न, औरत जो वैल्यू आहे ई न इस्लाम मज़हब खां अलावा। हे एॾो सारो बादशाहियत जो ताज औरतुनि जे मथां इस्लाम मज़हब रखियो आहे, इस्लाम मज़हब रखियो आहे। पोइ अहिड़ी तरह अल्लाह ताला क़ुरान हकीम में अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां अल्लाह ताला मर्दनि खे बि तरकीब ॾिनी त तव्हां जेको आहे निकाह खां बाद में जेकॾहिं घरवारी सां अनबन थिए थी, तव्हां जेको उन ते कंट्रोल अहिड़ी तरह सबुरु कयो। यादि रहे त औरत खां ज़्यादा में ज़्यादा सबुरु जेको आहे न उहो मर्द खे आहे। ॻाल्हि कन्फर्म आई आहे। औरत खां ज़्यादा सबुरु अल्लाह ताला मर्द जे अंदरि रखे छॾियो आहे। छाजे करे? कहिड़े एतबार सां? जेकी शइ वॾी ताक़तवर हूंदी आहे, जेकी शइ ताक़तवर हूंदी आहे न, उन जे अंदरि अल्लाह ताला बुर्दबारी ज़्यादा रखंदो आहे, अल्लाह ताला सबुरु ज़्यादा रखंदो आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो अर्रिजालु क़व्वामून अला निसाई, मर्द हाकिम आहिनि, मर्द ताक़तवर आहिनि औरतुनि जे मथां। अल्लाह ताला जॾहिं मर्दनि खे ताक़तवर बणायो न, पोइ अल्लाह ताला मर्दनि जे मिज़ाज जे अंदरि सबुर जो मादो औरतुनि खां मथे रखी छॾियो, औरतुनि खां मथे रखी छॾियो। औरत वरी जल्दबाज़ आहे। कहिड़े एतबार सां? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टेड़ी पासीरी का पैदा थियल अथव। अल्लाह जे नबी फरमायो टेड़ी पासली खां औरत पैदा थियल आहे। अल्लाह जे नबी फरमायो इनखे सिधे करण जी कोशिशि न कयो, इनखे सिधे करण जी कोशिशि कंदो, मामिलो क्लियर थींदो, तलाक ते औरत पहुची वेंदी। अल्लाह जे नबी फरमायो ईअं बहितर न आहे त इहा औरत टेड़ी बि हुजे ऐं टेड़पण खां तव्हां फ़ाइदो हासिलु कयो। इहा औरत रहंदी टेड़ी। कोई बि जेकॾहिं अगरि नौजवान उहो चए थो मुंहिंजी घरवारी, मुंहिंजी घरवारी मूंसां तमामु ज़्यादा जेको कलाम करे थी, त उहो हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन जे अंदरि रखे छॾे त दुनिया जे अंदरि औरत जी फितरत ई आई आहे। कोई बि अहिड़ी जेका औरत न आहे जेकी तव्हां सां तेज़ थी करे न ॻाल्हाए, पर छा आहे मामलात खे बंदो तय कंदो वञे। मामलात खे छा करे? मामलात खे तय कंदो वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इनखे टेड़ी जी हालत में, औरत टेड़ी आहे, टेड़पन जी हालत में इन खां साबा फ़ाइदो वठो, इन खां नफ़ो वठो। पोइ अल्लाह जे नबी तरकीब ॾिनी। अल्लाह जे नबी फरमायो ॾिसो तव्हांजी ख़िदमत करे थी, अहिड़ी तरह तव्हांजो ख़्वाहिश निकाह में अंदरि पूरी थिए थी, तव्हांजी औलाद जी जेको आहे तरबियत करे थी, तव्हांजी औलाद जी पालना करे थी। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ल ॿुधाया आहिनि, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ल ॿुधाया आहिनि। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि कंहिं हिकिड़ी औरत जो निकाह थियण जे क़रीब हुयो, निकाह थियण जे क़रीब हुयो, त उन चयो या रसूल अल्लाह, साहबा जे अंदरि ॾिसो फ़िक्र हुयो हिकिड़ो, साहबा जी न्याणियुनि जे अंदरि फ़िक्र हुयो। कहिड़ो फ़िक्र हुयो? उहा औरत आई, या रसूल अल्लाह मुंहिंजी चंद ॾींहंनि खां बाद में निकाह थियण वारो आहे, मूंखे का जेको नसीहत कयो मुड़ुस जे बारे में। कहिड़ो अहिड़ो फ़िक्र? अॼु असां न्याणियुनि जो निकाह करायूं था, न्याणियुनि जो निकाह करायूं था, न्याणियुनि खे दुनिया जी हर शइ अचे थी, असांजी न्याणियुनि खे इख़लाक़ नथो अचे। उन इख़लाक़ जे ज़रिए सां जीअं असांजी न्याणी पंहिंजे मुड़ुस जे अंदरि, मुड़ुस जे घर जे अंदरि ज़्यादा टाइम रही सघे, असां उहो जेको तालीमात नथा ॾेई सघूं। असां न्याणियुनि खे इंग्लिश पढ़ायोसीं, केमिस्ट्री, साइंस, तमामु किताब न्याणियुनि खे पढ़ायासीं। न्याणी खे असां उहो किताब न पढ़ायोसीं जेको न्याणी खे इख़लाक़ सेखारे। जेकी न्याणी तव्हांजे घर में इख़लाक़ सां पेश न आई, मुड़ुस सां कॾहिं इख़लाक़ सां पेश ईंदी? न ईंदी, बिल्कुलु बि मुड़ुस सां न ईंदी। इख़लाक़ मुंड में वालिदेन तरबियत कंदो आहे। पीउ मां तरबियत न कई त औरत उहा काफ़ी टाइम ताईं उहा बदमिज़ाजी रहंदी।
ज़िम्मेदार केरु आहिनि? ज़िम्मेदार पीउ माउ आहिनि। औरत आई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूल चंद टाइम खां बाद में मुंहिंजो निकाह थियण वारो आहे, कोई नसीहत मूंखे कयो। अल्लाह जे नबी फरमायो तोखे नसीहत इहा कयां, तुंहिंजे मुड़ुस जे निकाह खां बाद में तुंहिंजे मुड़ुस जे तमामु जिस्म ते गर्मी जे करे इंसान जे जिस्म ते जेको आहे फट फुरड़ी थींदो आहे, पूरे जिस्म ते जेको आहे फट फुरड़ी थी पए, उन मां गंद बि वहे, उन तमामु जिस्म जे गंद खे ज़ुबान सां तूं साफ़ करे मुड़ुस जो हक़ अदा न करे सघंदी आहे। हाणे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि औरतुनि जी अहिड़ी नसीहत थी त औरतुनि खे ख़बर पई त मुड़ुस को लेवल रखे थो, मुड़ुस लेवल रखे थो। अॼुकल्ह असांजे मुआशरे जे अंदरि टीवी हले थी, ड्रामा हलनि था, ड्रामनि खे ॾिसी करे असां चवंदो असांजे घर जो सिस्टम जेको आहे बहितर थिए। उन ड्रामनि खे ॾिसी करे जेकॾहिं अगरि पंहिंजी न्याणी खे उहे ड्रामा ॾेखारियो न, अल्लाह जो कसम आहे तव्हांजो घर तबाह ई तबाह थी वेंदो। न्याणी जे घर खे बहितर बणाइण जे लाइ उनखे घर में ड्रामा न ॾेखारियो। कोई मुस्लमान जो घर अहिड़ो न आहे जंहिंजे अंदरि ड्रामा न हलंदा हुजनि। अक्सर मुस्लमान जे घरनि जे अंदरि ड्रामा हलनि था। उन ड्रामनि जे अंदरि मामलात आहिनि, उन ड्रामनि जे अंदरि ज़ाल मुड़ुस बि आहिनि, उन ड्रामनि जे अंदरि जेको आहे ससु बि आहे ऐं नूंहुं बि आहे, उन ड्रामे जे अंदरि ॼाटो बि आहे ऐं सहुरो बि आहे, पर आहिनि केरु ग़ैर मुस्लिम। असां उन्हनि खे ॾिसी करे मुस्लमान जूं नौजवान न्याणियूं उन्हनि खे ॾिसी करे निकाह खां बाद में जेकॾहिं उहो तरीक़ो इस्तेमालु कंदियूं, अल्लाह जो कसम मामिलो तलाक ते अची वेंदो। मामिलो जेको नुक़सान ते अची वेंदो, मामिलो लड़ाई ते अची वेंदो। इन जे करे मां पहिरियों बि गुज़ारिश कयमि, स्टार्टिंग बयान में गुज़ारिश कयमि, कहिड़ी ॻाल्हि कयमि त असांजे हिन टे मुआशरे जे अंदरि मुस्लमान न्याणियुनि जो निकाह घणो टाइम नथो हली सघे। रीज़न इहो ई आहे, पीउ मां बहितर तरबियत नथा कनि, पीउ मां इख़लाक़ नथा सेखारनि, पीउ मां दीन नथा सेखारनि, पीउ मां हवाले करे छॾियो ड्रामनि जे। हाणे जेकी न्याणी ड्रामा ॾिसंदी रहंदी त उहो ई तरीक़ो इस्तेमालु कंदी जेको ड्रामे जे अंदरि हुन ॾिठो त मुड़ुस सां कहिड़ी ज़िंदगी गुज़ारणी आहे, त उहो तरीक़ो इस्तेमालु कंदी त इहा न्याणी जेको आहे दुनिया जे अंदरि बि तबाह, आख़िरत जे अंदरि बि तबाह। ॿिए नंबर ते वरी मां ॻाल्हि दोहरां थो, मजमू ज़्यादा थी वियो आहे। ॿिए नंबर ते रीज़न बयानु कयुमि त निकाह खां बाद में पीउ मां औरत खे ज़्यादा सपोर्ट था कनि, पीउ मां औरत खे ज़्यादा सपोर्ट था कनि, ज़्यादा पंहिंजे तरफ़ माइल करण जी कोशिशि कनि था। त मुड़ुस चयो यार हे घरवारी मुंहिंजी आहे, कॾहिं पीउ जे मोकल ते हली वई, कॾहिं माउ जी मोकल ते हली वई, कॾहिं चाचे जे मोकल ते हली थी वञे, कॾहिं मामे जी मोकल ते हली थी वञे। नेठि मामिलो छा आहे? हिकु ॻाल्हि न आहे, ॿ ॻाल्हियूं न आहिनि, टे ॻाल्हियूं न आहिनि, दर्जननि जे एतबार सां इहे मामला मां वटि पहुता, ख़बर पई तलाक थी वई इन ॻाल्हियुनि ते। ऐं मुड़ुसनि बि सही करे इन तलाक ॾेई छॾी। छाजे करे? यार मुड़ुसु ॾिसंदो घरवारी मुंहिंजी जेको मुंहिंजे घर में हिकिड़ो महीनो नथी रहे, मुंहिंजे घर में हिकिड़ो महीनो नथी रहे त पोइ हिन घरवारी जो फ़ाइदो नेठि छा? बंदो घरवारी छाजे खां वठंदो आहे? इन बिना ते वठंदो आहे ताकी असांजो घर जो मुआशरो बहितर थिए, असांजो हिकु औलाद जो सिस्टम जेको आहे जारी थिए, असांजो हिकिड़ो ख़ानदान जेको आहे वधे, त बंदो इन जे लाइ निकाह कंदो आहे। अक्सर जेको हिन टाइम नौजवान जी शिकायत आहे ऐं उनजी शिकायत दुरुस्त शिकायत आहे। समझदार पीउ, समझदार माउ, अकुलमंद पीउ, अकुलमंद माउ औरत जा उहे आहिनि जेको निकाह खां बाद में उनखे क्लियर टू द पॉइंट ॿुधाए छॾनि त तुंहिंजो वॾे में वॾो असुली घर तुंहिंजो ज़्यादा हक़ हाणे हिन टाइम असांजो न आहे, हाणे तुंहिंजे मुड़ुस जो आहे। उन घर खे मज़बूती सां पकड़, कॾहिं कॾहिं असां ईंदी कर, साल में को हिकु ॿ मरतबो चकर लॻाईंदी कर। अल्लाह जो कसम इहे होशियारमंद पीउ आहिनि, होशियारमंद इहा माउ आहे। ऐं अहिड़ियूं माउ ऐं पीउ बिल्कुलु असांजे मुआशरे में बिल्कुलु थोरा आहिनि,
इंतिहाई थोरा आहिनि। त निकाह जे मामले खे बहितर बणाइण जे लाइ इहे शयूं असांखे सिखणियूं पवंदियूं। असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ा, क़ुरान हकीम ऐं अहिड़ी तरह साहबा जी ज़िंदगी असां न पढ़ी आहे, इन जे करे असांखे कंहिं क़िस्म जी काई ख़बर नथी पवे। असांखे कंहिं क़िस्म जी काई ख़बर नथी पए त असांखे हाणे कीअं जेको लेन देन करणी पवंदी ऐं असां नुक़सानु ॾिसंदासीं। बहितर तरीक़ो, कामयाबी वारो तरीक़ो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना, पूरी काइनात जे अंदरि बहितर तरीक़ो कहिड़ो आहे? जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो बहितर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो बहितर तरीक़ो आहे ऐं आला तरीक़ो आहे। उनखे असां अपनाइण जी कोशिशि कयूं। अगरि असां अपनाइण जी कोशिशि न कईसीं, पंहिंजी मनमानी में लॻाए पियासीं, असां ज़िलत ऐं रुसवाई ॾिसंदासीं, असां नाकामी ॾिसंदासीं। साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तबा कई, 100% ज़िंदगी साहबा पंहिंजी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु ज़िंदगी बणाई। उहे साहबा जंहिं टाइम ॿुधाइनि पिया त कंहिं क़िस्म जो कोई वैल्यू न हुयो असांजो, कंहिं क़िस्म जो कोई असांजो शौर न हुयो, कंहिं क़िस्म जी काई असांखे जेको तालीमात न हुई। असांखे त जेको जानवर अगलण न पिया अचनि, पर ॿुधायूं त जंहिं टाइम असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द थियासीं ऐं जंहिं टाइम असां अलाह जी रसी खे मज़बूत पकड़ियोसीं, अलाह ताला जी तरफ़ां सलाम पेश थिया ऐं अलाह फरमायो त असां तव्हांखां राज़ी आहियूं। हिन टाइम तमामु मुस्लमाननि जे लाइ कामयाबी, असुल कामयाबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन आहे। असुली कामयाबी जेको नमाज़ आहे, नमाज खे छॾे करे ऐं बंदो चए त मां कामयाबु आहियां, बंदो बेवकूफ़ आहे, बंदो नादान आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे छॾे करे ऐं बंदो चए त मां कामयाबु आहियां, न, बंदो बेवकूफ़ आहे, बंदो नादान आहे। कामयाबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़नि जे अंदरि अलाह ताला रखी आहे। 100% नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे अंदरि अलाह ताला कामयाबी रखी आहे। उन कामयाबी खे असां मज़बूत पकड़ियूं। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं, बाज़ माण्हू चवंदा आहिनि त पंहिंजी सिंध में काफ़ी जॻहनि ते हज़रत अली साईं जा क़दम मुबारक मौजूदु आहिनि। इन जी हक़ीक़त छा आहे? साईं, इन जी कंहिं क़िस्म जी काई तहक़ीक़ात न आहे। ऐं काफ़ी असांजे सिंध जे इलाइक़े जे अंदरि, ग़ालिबन हैदराबाद जे अंदरि बि ॿुधाईंदा काफ़ी, या हैदराबाद खां अलावा काफ़ी ॿियनि जॻहनि ते बि हज़रत अली साईं जा क़दम मुबारक। त इन जी कंहिं क़िस्म जी कोई सनद सां, कंहिं बि कंहिं रिवाज सां तहक़ीक़ात न आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि कोई सिस्टम जेको आहे, काफ़ी बंदा जेको आहे इन मामले खे इन जे करे मथे उभारींदा आहिनि, इन जे करे मथे खणंदा आहिनि कारोबार जे लाइ, पैसे जे लाइ। बाक़ी का सनद जेको आहे या का रिवायत या कंहिं हिकु बहितरीनु मौलवी जी का स्पीच या को हवालो बि न आहे त जेके असांजी सिंध जे अंदरि हज़रत अली साईं जा क़दम मुबारक आहिनि, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। न, हे ॻाल्हि किथां बि जेको आहे कन्फर्म न आहे, किथां बि जेको आहे उहो तस्दीक नामो न आहे। बाक़ी माण्हू हाणे त काफ़ी जॻहनि ते वधाए बि विया आहिनि। अक्सर जेको सिस्टम आहे न, अक्सर कमाई जो एतबार, कमाई जो मामलात, हितां ॿुधो हूंदो काफ़ी जेको आहे त माण्हुनि, आम माण्हुनि, बेरोज़गार माण्हू, हिकु हूंदो आहे बेरोज़गार, ॿियो हूंदो आहे बेरोज़गार बि होशियार बि। माण्हू ॿिनि क्वालिटियुनि जा माशरे जे अंदरि पाया वेंदा आहिनि। हिकु माण्हू बेरोज़गार, ॿियो बेरोज़गार बि ऐं होशियार बि। पोइ जेको बेरोज़गार होशियार हूंदो आहे न, पोइ उहा हिकिड़ी गेम खेॾंदो आहे। हीअ काफ़ी असांजे सिंध जे इलाइक़े जे अंदरि। साईं, राति जो हिन बंदे ख़्वाबु ॾिठो, ख़्वाब में फ़िलहाणु हिकिड़ो बुज़ुर्ग आयो। उन बुज़ुर्ग चयो त मां पंहिंजी असुली क़बर छॾे आयो आहियां, हाणे अॼु खां वठी करे मुंहिंजी क़बर हीअ आहे। पोइ हुते निशान लॻाईंदा। ऐं असां वारा नादान माण्हू, कंहिं क़िस्म जी काई ख़बर न, उहा पीर उतां हली आयो आहे। अजीबो ग़रीब ॻाल्हि आहे न यार, ॿुधो आहे की न? चवंदा आहिनि न, ख़्वाब में राति मां ॾिठुमि त फ़िलाणी जॻह ते मां सुतुमि, ऐं राति में फ़िलाणे जेको आहे पीर साहिबु, बुज़ुर्ग साहिबु मूंखे ख़्वाब में आयो। ख़्वाब में इहा ॻाल्हि कयईं त मां पंहिंजो असुली जॻह उहो छॾे आयो आहियां, जंहिं जॻह ते मुंहिंजी क़बर हुई उहा मां छॾे आयो आहियां। अॼु खां वठी मूंखे हिते निशान लॻाए मुंहिंजी क़बर हीअ आहे। हे काफ़ी माण्हू अहिड़ो फिराड करे चुका आहिनि। उते सिर्फ़ु लकीर लॻाए करे
सिरोटा रखे करे क़बर जी कंडीशन बणाए करे अची से हाणे त पैसा कमाइण शुरू था कनि। असां वरी नादान पब्लिक उन जे पोयां जेको आहे स्पीड में भॼंदी हले थी, स्पीड में उते वञी करे सजदा, उते वञी करे शिरक जो अमल इंतिहाई ज़्यादा जेको आहे फैलाईंदा वधनि था। ज़्यादा असांजा मुस्लमान नादान नमाज़ न पढ़ंदा, पीरनि ते भॻा वेंदा। ॾिसो अगरि कोई बि जेकॾहिं ओलिया जी क़बर आहे, मां नथो मना कयां, मां चवां थो ईअं नथो चवां तव्हां वञो ई न, वञो उन तरीक़े सां वञो जीअं तव्हां शिरक जे अंदरि शुमार न हुजो। उते वञो क़ुर जूं चंद आयतूं पढ़ो, वरी मोटी अचो। उते सिर्फ़ु ॿाहूं ॿधी करे वेहण, साईं तूं जेको आहे मूंखे औलाद ॾींदे, तूं मुंहिंजी ऑपरेशन कंदे, तूं मुंहिंजा मामला जेको क्लियर कंदे, तूं मूंखे नौकिरी वठी ॾींदे। हे सभु जेके बि अमल आहिनि ख़ुराफ़ात आहिनि, ये जहालत आहे हिकिड़े क़िस्म जी, इंतिहाई वॾी जहालत आहे जेके असांजे मुस्लमान खे सम्झ में नथी अचे। मामलात अल्लाह सां तालुक़ु बणायो, तव्हांजे तमामु मामलात खे कंट्रोल केरु कंदो? हिन काइनात जे अंदरि अकेलो अल्लाह कंदो बसि। छाजे करे उन अल्लाह जे मथां कॾहिं कंहिं क़िस्म जो कोई फनाइयत न आहे, उन अल्लाह जे मथां कंहिं क़िस्म जो कोई जेको ज़वाल न आहे। त मामला उन अल्लाह सां पंहिंजा बणायो, इनशा अल्लाह बणाईंदासीं। छा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक दुनिया में अंदरि मौजूदु आहिनि? बाज़ मरतबा मीडिया ते माण्हू ॾेखारींदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक हिन दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि या न आहिनि? ये काफ़ी जेको असांजे मीडिया जे अंदरि ॻाल्हि हलंदी आहे त वीडियो जे अंदरि ॾेखारनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक। हिकिड़ी रिवाज जेको आहे मौजूदु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जेको हज कयो, हजतुल विदा, उन मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज खां जीअं फारिग़ थिया, हिकिड़े साहिब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हलक़ कई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक लाथा। पोइ जीअं जो वार मुबारक लाथा त पोइ उन वारनि खे तमामु साहबा तक़सीम कयो। छाजे करे? त नबी जा वार बरकत वारा वार आहिनि। नबी जे जिस्म सां जेकी बि शइ अटेजा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक सां जेकी बि शइ अटेजा, उहा शइ बरकत खां ख़ाली न आहे। चाहे उहा शइ बरकत खां ख़ाली बिल्कुलु न आहे। त उन साहिबनि उन वारनि खे तक़सीम कयो, तमामु साहबा जे अंदरि उहे वार विराया, पोइ उहे वार हलंदा आया। मुमकिन आहे हिन ज़माने जे अंदरि कंहिं न कंहिं जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे असली वार मुबारक हुजनि। छाजे करे इहे नकुल थियणु साबित आहे। साहबा पाण वटि रखिया बरकत ख़ातिर, इन खां बाद में साहिबनि पंहिंजी औलाद खे ॾिना, औलाद खां बाद में हेठि सिलसिलो हलंदो रहियो। बाक़ी हिन टाइम तुर्की जे अंदरि, इस्तांबुल जे अंदरि हिकु म्यूज़ियम आहे, मुफ़्ती तकी उस्मानी साहिबु ॻाल्हि कई त उन म्यूज़ियम जे अंदरि मां पाण ॾिसी आयो आहियां, उहा बिल्कुलु जेकी ॻाल्हि मिले थी मुसनद ई मिले थी। उन म्यूज़ियम जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 2 तलवारूं मुबारक हिन टाइम मौजूदु आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 2 तलवारूं मुबारक हिन टाइम ताईं मौजूदु आहिनि। ऐं उहा बि हिकिड़ी तलवार मौजूदु आहे जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे मौक़े ते खई हुई। किथे? तुर्की जे इस्तांबुल, उते हिकु म्यूज़ियम आहे। उन म्यूज़ियम जे अंदरि यानी ॿुधाईंदे तलवार खां अलावा ॿिया बि काफ़ी जेको सामान पिया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुबो बि काफ़ी टाइम हलंदो रहियो। अमा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी भेण, नालो मूंखां ज़हन खां हिन टाइम लही वियो आहे, हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन रिवाज कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु जुबो मुबारक हुयो जेको अमा आशा हिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, पोइ अमा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे उहो यकीन हथ में हुयो। ऐं अमा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पोइ मूंखे तोहफ़े जे तौर ते उहो मूंखे जुबो ॾिनो। मां छा कंदी हुअमि, कंहिं बि मुस्लमान खे अगरि पेट में सूरु पए त उन जुबे खे पाणी जे अंदरि विझी करे ऐं उहो पाणी असां मुस्लमान में तक़सीम कंदा हुआसीं। अगरि कंहिं बि मुस्लमान जे पेट में सूरु थियो, उहो मुस्लमान जीअं उहो पाणी पीए ऐं उन पाणी जी बरकत जे एतबार सां पेट जो सूरु ख़तमु थी वञे। हे काफ़ी टाइम ताईं हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हे जुबो मौजूदु हुयो। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर हिकु उन शइ जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी छॾी जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक सां अटैच थी। ॾिसो काफ़ी जेको रिवाज में साहबा जेको छा कंदा हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाणी मुबारक खणंदा हुआ। वज़ू मुबारक वारो पाणी जॾहिं किरंदो हो न त साहबा किरण बिल्कुलु न चाहींदा हुआ। छाजे करे? ॿुधाईंदा साहबा हे पाणी बरकत वारो पाणी आहे
ऐं साहबा खणी करे उन पाणी खे पंहिंजे जिस्म ते जेको मलींदा हुआ। अहिड़ियूं तमामु वॾियूं जेको आहे रिवायतूं मौजूदु आहिनि। साईं अगरि मुड़ुसु इंतकाल करे वञे त छा औरत हुनजे चहिरे खे ॾिसी सघे थी? बिल्कुलु ॾिसी सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो न, औरत मुड़ुस जे चहिरे खे ॾिसी सघे थी, इज़त आहे। छाजे करे ॾिसी सघे थी? त 4 महीना 10 ॾींहं इन मुड़ुस जी इज़त में वेह थी न, त मुड़ुस जे चहिरे खे छाजे करे न ॾिसंदी? बिल्कुलु ॾिसी सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। अहिड़ी तरह घरवारी इंतकाल करी वञे, घरवारी इंतकाल करे वञे त मुड़ुस बि घरवारी जे चहिरे खे ॾिसी सघे थो, कोई टेंशन न आहे। हा, बाक़ी कुझु एतिरा जेको उलमाइनो आहे त क़बर में जेको लाहिण खां कुझु परहेज़ कई वञे। क़बर में उहे लाहिण जी कोशिशि कनि जेके मोहरमात हुजनि, औरत जो पीउ हुजे, औरत जो भाउ हुजे, औरत जो चाचो हुजे। बाक़ी मुड़ुसु जेको आहे लाहिण जे टाइम सां एहतियात करे लाहे न। बाक़ी मुड़ुसु औरत जे चहिरे खे मरण खां बाद में ॾिसी सघे थो। सेम अहिड़ी तरह औरत जे लाइ बि ईअं ई हुकुम आहे, उहा बि ॾिसी सघे थी। असांजे मुआशरे जे अंदरि जेको हले थो न, गुनाह आहे, गुनाह कंहिं क़िस्म जो न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां जीअं जो विया न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ग़ालिबन 9 या 11 घरवारियूं मौजूदु हुयूं। 11 ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया खां जीअं जो विया, 11 ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां मौजूदु हुयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक ॾिठो। अहिड़ी तरह उन टाइम ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयूं जेसिताईं साहबा आया। अहिड़ी तरह पोइ साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे रोज़े अंदरि जेसिताईं लाथो न, तेसिताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं उन टाइम मौजूदु हुयूं। साईं असांजे सिंध जे अंदरि अजीबो ग़रीब मज़ारूं आहिनि। का मज़ार घड़ियाल शाह, का शलवार शाह। अच्छा, हे सभु साईं सभु हे सभु शिरक फैलाइनि था, पैसे जी कमाई आहे। हे सिंध में असांजे मज़ारुनि ते हिकिड़ी मज़ार असांजी घड़ियाल शाह, कंहिं ॾिठी आहे साथी? कंहिं साथी ॾिठी आहे घड़ियाल शाह? यार हिकु ॿिनि ॾिठी आहे, सभई अलॻि लॻे थो नाता लॻाए पिया आहिनि। घड़ियाल शाह उते रूल ॿुधाइनि तव्हांखे हिकिड़ो ॾिसो। हाणे मुस्लमान जो ज़हन वियो किथे आहे? अलाह जो कसम आहे, ज़ालिम मुस्लमान आहे। हे ज़ालिम मुस्लमान आहे जेको मुस्लमान अलाह जे आॾो सजदो न करे, मज़ारुनि ते वञी करे अहिड़ो शिरक ऐं बिदत वारो अमल करे। हाणे उते तरीक़ो इहो आहे, अगरि कंहिं बंदे जी का ख़्वाहिश पूरी नथी थिए, का ज़रूरत पूरी नथी थिए, का औलाद नथी मिले, का घरवारी नथी मिले, त उहो छा करे? उन घड़ियाल सरकार ते अचे, नओं हिकिड़ो घड़ियाल वठी अचे, उते लॻाए छॾे। बसि इहो ई कमु। मां ॾिठुमि त तक़रीबन 7-8 हज़ार घड़ियाल उते पिया आहिनि। 7-8 हज़ार घड़ियाल मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठुमि। उते वियुमि न, वीडियो में ॾिठुमि। हे आहे सिंध जे अंदरि 7-8 हज़ार घड़ियाल। को 5,000 वारो घड़ियाल, को 3,000 वारो। वरी हिन में क्वालिटी आहे, जेतिरो घड़ियाल महांगो ओतिरी दुआ तकड़ में क़बूल, ओतिरो ॿारु स्पीड में ईंदो। जेतिरो घड़ियाल तकड़ वारो न, त तकड़ में ॿारु थी वेंदो उहो। ऐं जेतिरो घड़ियाल सस्तो, त कमु ओतिरो देरि थींदो। हाणे ॿुधायो, हे केरु आहे? हे मुस्लमान आहे। घड़ियाल लॻायो, कमु थी वियो। इन खां वरी अजीब हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधमि। सिंध जे अंदरि हिकिड़ो आहे पीर शलवार शाह। अजीबो ग़रीब ॻाल्हि। मुस्लमान गुमराही में विया, मुस्लमान शिकस्त में विया, अल्लाह जी मदद न ईंदी हाणे मुस्लमान जे मथां। शलवार शाह उते मिंबर आहे, ॻाल्हि करण ते बि ऐब थो महसूसु थिए। उते बंदो वञे, को बि मुराद खणी वञे, कमु इहो अपनायो आहे। उते पंहिंजी शलवार जेको पाए वियो आहे न, उहा शलवार लाहे करे टंगे अचे। हाणे तव्हां चवंदो साईं मिंबर ते कहिड़ी ॻाल्हि? यार हिकिड़ो फॉल्ट जेकॾहिं पब्लिक में पियल आहे, मां तव्हांखे बंदि कमरे में ॿुधायां। हिकिड़ो शिरक जेको उरूज ते हले थो, उरूज ते हले थो। कंहिं मुस्लमान जी अगरि का हाजत पूरी नथी थिए, उहो वञे, शर्त इहो आहे त वञे, पंहिंजी शलवार लाहे करे उते टंगे अचे। शलवार लाहे करे टंगे अचे। कहिड़े मक़ाम ते हिन ते मुस्लमान बीठा आहिनि ॿुधायो? असां ॻाल्हि कयूं साईं, अजीब ग़रीब मौलवी साहिब जो हर ॻाल्हि शिरक, हर ॻाल्हि बिदत, हर ॻाल्हि गुमराही। असां चवंदो आहे जेकी बि ॻाल्हि क़ुर जे टकर में ईंदी, हदीस जे टकर में ईंदी, उनखे असां कंहिं क़िस्म जो कोई तस्लीम न कंदासीं। मुस्लमान जाॾो अगरि कॾहिं बि का हाजत थिए,
का ज़रूरत है त मुसलमान छा करे अल्लाह जे ॾाढो नमाज़ पढ़े बरक़त सलात आजाद पढ़े। का बीमारी आई, को टेंशन आयो, का मुसीबत आई, का घरवारी नथी मिले, औलाद नथी थिए त मुसलमान छा करे, मुसलमान बरक़त सलात आजाद पढ़े। इहो तरीक़ो कंहिं ॿुधायो? हे तरीक़ो मुजीब रहमान नथो ॿुधाए। मता जो सही तव्हांजो पंहिंजो तरीक़ो आहे, मुंहिंजो तरीक़ो ई न आहे इहो। मूंखे जेकॾहिं अगरि कंहिं वास्ते सां ख़बर पहुती आहे इहा तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो आहे। इहो तरीक़ो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो आहे। इन शइ खे असां फॉलो कंदासीं न। सही दुआ तव्हां कयो, मुसलमान दुआ कयो फ़िलहाल मुसीबत टरी वञे, मां दुआ मां बाद में कंदो, पहिरियों अची करे निमाज़ अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो, निमाज़ मां पढ़ंदुमि। के मुसलमान खे टेंशन पहुतो आहे, के मुसलमान जे मथां बीमारी चढ़ी आहे, के को मुसलमान कर्ज़ ई थियो आहे त मुसलमान मुंहिंजे तरफ़ जंहिं टाइम फ़ोन कंदो साईं दुआ कयो, मां छा मामलो आहे, साईं बीमारी आहे, टेंशन आहे, कर्ज़ आहे, मां नमाज़ पढ़ंदो, चई नमाज़ नथो पढ़ां, नमाज़ नथो पढ़ां। मां चयुमि अल्लाह जो कसम आहे 1000 दुआ कंदुमि, दुआ क़बूल न थींदी। चई साईं छो? मां तूं ज़ालिम मुसलमान, तूं नमाज़ अल्लाह जे ॾाढो झुके नथो। मां न, दुनिया जो तमामु जेको आहे इंसान तुंहिंजे लाइ दुआ कंदा रहनि। अल्लाह तोखे हिन मुसीबत खां ॿाहिरि न कढंदो जेसिताईं तूं अल्लाह जे अहकाम जी ताईद न कंदी। जेसिताईं तूं अल्लाह जे अहकाम जी ताईद न कंदे त अल्लाह ताला तोखे मुश्किलात खां कढंदो ई न। अल्लाह ताला तोखे मुश्किलात खां कढंदो ई न। कंहिं दुकान ते को मुसलमान, मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, मां अक्सर मिसाल ॾेई करे ॻाल्हि साथियुनि जे ज़हन में रखाईंदो आहियां। को मुसलमान खे दुकान ते बीठल आहे, पहिरीं ताईं जेको तनख़्वाह मिले थी, हिकिड़ो मुसलमान 15 ॾींहं दुकान ते वियो ऐं 15 ॾींहं न वियो त हिनखे तनख़्वाह केतिरी ॾींदो सेठ? यकीन तौर ते 15 ॾींहं जी ॾींदो, यकीन तौर ते 15। मां जेकॾहिं चवां थो हुनखे मूंखे पूरे महीने जी पघार ॾे, चवंदो तूं खोपड़ी तुंहिंजी ख़राबु आहे। हिकु मुलाज़िम थी करे 15 ॾींहं गुसाए करे वरी चए थो पूरे महीने जी तनख़्वाह ॾे। ॾिसो अल्लाह केतिरो महिरबानी आहे। ॾिसो मुसलमान पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, पर अल्लाह केतिरो महिरबानी आहे। हज़ारनि सालनि खां मुसलमान, केतिरनि सालनि खां मुसलमान नमाज़ न पढ़ियो आहे। कॾहिं अल्लाह जो घंटी वॼी त अॼु राति खे मानी न खाराईंदुमि। 15 साल खां मां मुसलमाननि खे नोट कयुमि, 20 सालनि खां काफ़ी मुसलमान खे नोट कयुमि, मुसलमान नमाज़ न पढ़ी, कॾहिं अल्लाह जी घंटी खां न वॼी त तूं 20 साल खां नमाज़ न पढ़ी आहे, अॼु राति खे मानी न खाराईंदुमि, अॼु राति खे मां निंड न ॾींदुमि, अॼु मां तोखे औलाद न ॾींदुमि। कॾहिं बि ख़ुदा न फरमायो। ॾिसो ख़ुदा केतिरो रहम कंदड़ आहे, अल्लाह केतिरो रहम कंदड़ आहे। मां वरी ॻाल्हि इहो दोहिरायां थो, अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, हिन दुनिया जे अंदरि इंसाननि खे राज़ी करणु वॾो मुश्किल आहे। हिन दुनिया जे अंदरि इंसान खे राज़ी करणु वॾो मुश्किल आहे। मुजीब रहमान चए पूरी जमायत मां सां राज़ी थी वञे, वॾो मुश्किल आहे। मां तव्हांजे ज़हननि खे कंट्रोल न करे सघंदुमि। हिकिड़ो जमायत चवंदो नमाज़ 1 बजे हुजे, ॿियो चवंदो 12 बजे, टियों चवंदो 3 बजे, चोथों चवंदो 2:30 बजे, त मां केतिरनि खे मुतमिन करे सघंदुमि? हिकिड़ो मां मिसाल थो ॾियां त न थी सघंदो। मां कंहिंखे राज़ी, दुनिया जे तमामु इंसान खे राज़ी करणु वॾो मुश्किल। क़ुर्बान वञा उन अल्लाह जी ज़ात खां, अल्लाह खे राज़ी करणु इंतिहाई आसान, अल्लाह खे राज़ी करणु इंतिहाई आसान। अचो अल्लाह जे ॾाढो झुको, निमाज़ पढ़ो, दुआ घुरो, अल्लाह ताला राज़ी थो थी वञे। इंसान तव्हां सां कॾहिं बि दुनिया जे अंदरि तव्हांजी 1000 साल ज़िंदगी थी वञे, 1000 साल तव्हां इंसान जी ख़िदमत कंदा रहो, इंसान सभु तव्हां खां राज़ी न थींदा। पर उन अल्लाह जी ज़ात सां क़ुर्बान वञूं, अल्लाह ताला चंद लम्हनि जे अंदरि ख़ुदा राज़ी थो थी वञे। त उन अल्लाह खे असां छॾे ॾियूं? तव्हांजा ॿार दोस्तो पंहिंजे मक़सद असां मुस्लमान जेको मोटी अचूं। साईं नामहरम औरत सां नामहरम औरत खां इंटरव्यू वठणु कीअं आहे? बिल्कुलु सही। इस्लाम में साईं कंहिं क़िस्म जी कोई गुंजाइश न आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾियो, क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो, ए ईमान वारो, जॾहिं बि तव्हांजे आॾो औरतूं खां नामहरम औरतूं अचनि त तव्हां मोमिन आहियो, मुस्लमान आहियो, तव्हां पंहिंजी नज़रुनि खे हेठि झुकाए छॾियो, तव्हां पंहिंजी नज़रुनि खे झुकाए छॾियो। त मां त उन मौलवियुनि जी ख़िदमत में बि अर्ज़ु थो रखां, जो असांजे रमज़ान ट्रांसफर जंहिं टाइम थींदो आहे, रमज़ान जा प्रोग्राम थींदा आहिनि, त उन टाइम तमामु घणा मौलवी साहिब
तमामु घणा नात ख़्वान हिकिड़े पासे औरतूं वेठियूं हूंदियूं आहिनि ऐं ॿिए पासे कुझु मौलवी साहिब वेठा हूंदा आहिनि। हेॾां औरतूं हेॾां हाणे इन टाइम कुझु हदीसूं पढ़ी वेंदियूं आहिनि। हे बिल्कुलु इंतिहाई ग़लति अमल आहे। कंहिं बि हिकिड़ी मजलिस जे अंदरि हिकिड़ी औरत वेठी आहे ऐं हिकिड़े पासे मौलवी साहिबु वेठो आहे, उहो मौलवी साहिबु उन औरत खे ॾिसी पियो थो। हे हराम अमल आहे। क़ुर नस जेको आहे फरमाए थो, ए ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे हेठि झुकाए छॾियो, पंहिंजी नज़रुनि खे झुकाए छॾियो। छाजे करे? औरत जे अंदरि वॾो फितनो रखियलु आहे। औरत खे कोई बि जेकॾहिं मुस्लमान ॾिसंदो त मुस्लमान जो ज़हन जेको आहे इंतिहाई ख़राबु थींदो। कंहिं क़िस्म जी कोई गुंजाइश ई न आहे त हिकिड़ी मजलिस जे अंदरि तव्हां औरतुनि सां जेको कलाम कयो, औरतुनि सां विहो, औरतुनि सां जेको मेल जोल कयो। अगरि कंहिं बि मुस्लमान औरतुनि सां कलाम कयो, औरतुनि सां मेल जोल शुरू कई, औरतुनि सां राब्ता शुरू कया, इहो मुस्लमान हलाक थी वियो। कोई चए साईं न मां बुज़ुर्ग आहियां, मूंखे जेको आहे बिल्कुलु असरु न कंदो आहे, बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए, बिल्कुलु कूड़ थो ॻाल्हाए। अलाह जॾहिं फरमाए छॾियो, अलाह ताला साईं नेचुरल खे ॾिठो, अलाह ताला मुजीब रहमान खे जंहिं टाइम पैदा कयो, अलाह ताला तव्हांखे जंहिं टाइम पैदा कयो, अलाह ताला पैदा करे पोइ अलाह ताला साईं सलाहियत ॾिठी त हे केतिरो कंट्रोल करे सघे थो। पोइ अलाह ताला फरमायो, ए ईमान वारो नज़रुनि खे हेठि झुकायो। अगरि जेकॾहिं न झुकाईंदव पोइ तव्हां गुमराही ते पहुची वेंदव। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जो वॾे में वॾो फितनो, अलाह जे नबी फरमायो, हिकु नंबर ते माल, ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतूं आहिनि। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फरमाए।